सिविल सोसाइटी तालका काज़ी अहमद पारां तालका अस्पताल में डॉक्टरनि दवाउनि ऐं सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ काज़ी अहमद में रैली कढी वई ऐं सिंध हुकूमत खे इहा अपील कई वई त असांजा मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। इन हवाले सां पुछूं था काज़ी अहमद मां असांजे रिपोर्टर सलीम ख़ासकेली खां। जी सलीम। हुकूमत सिंध का मुतालबो कयो त डॉक्टरनि जी खोट पूरी कई वञे, अस्पताल में दवाउनि जी खोट पूरी कई वञे, न पूरी कई वई त असां नेशनल हाईवे बंदि कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं। सिविल सोसाइटी जेका पुरअमन रोडनि ते निकिती आहे, बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं सियासी प्लेटफॉर्म जे, हिकु शहरी जे नाते काज़ी अहमद शहर में बुनियादी सहूलियतुनि जी खोट, ख़ासि करे तालका हॉस्पिटल जेका नेशनल हाईवे ते आहे, जेका तक़रीबन 4-5 ज़िलनि में जेका आहे वाहिद हॉस्पिटल आहे जेका नेशनल हाईवे ते आहे। रोज़मर्रा जा जेके हिते काज़ी अहमद जे आसपास हादसा थियनि था, जॾहिं उन मरीज़ खे खणी तालका हॉस्पिटल खणी वञिजे थो त उते सहूलियतुनि जी का बि जेका आहे सहूलियतूं न आहिनि, सहूलियतुनि जी खोट आहे। उते ट्रामा सेंटर जेको गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिनो आहे, उते उहो जेको आहे फंक्शनल त थी वियो आहे, मगर उते अहिड़ी खोट आहे शदीद, मरीज़ अॻई तड़पे थो, उते ट्रामा सेंटर में पहुचण साण ई मरीज़ अञा वधीक तड़पे थो। उनजे ख़िलाफ़ सिविल सोसाइटी निकिती आहे ऐं असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील था कयूं त हिते जेको आहे काज़ी अहमद हॉस्पिटल ते तवजो ॾेई हिते सहूलियतूं मुहैया करे का आवाम खे सहूलियतूं मुहैया कयूं। साईं, सिविल सोसाइटी जे तरफ़ां अॼु जेको असांजो पुरअमन एहतजाज जो आहे, इन जो मक़सदु इहो आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां तालका अस्पताल काज़ी अहमद खे अपग्रेड करे, रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद खे अपग्रेड करे तालका अस्पताल जो नोटिफिकेशन त जारी कयो वियो आहे, पर बदकिस्मती सां असांखे उहे सहूलियतूं न आहिनि मिलियूं। तालका अस्पताल खे तालके जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि, डॉक्टरनि जूं कमियूं पूरियूं कयूं वञनि, मेडिसन पूरी कई वञे, ट्रामा सेंटर खे बहाल कयो वञे ऐं उनखां अलावा तालका अस्पताल में अंदरि जेके गैरकानूनी कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराया वञनि। असांजा ही पुरअमन मुतालबा आहिनि, इहे फिलफोर पूरा कया वञनि। ॿी सूरत में सिविल सोसाइटी काज़ी अहमद भरपूर एहतजाज कंदी। वॾी महिरबानी आहे जो अल्लाह साईं असांखे इहे जेका हॉस्पिटल ॾिनी, सिविल हॉस्पिटल अरबाब गुलाम रही में 50 बेडनि जो ऐलान करे वियो पंहिंजी हुकूमत में सीएम वज़ीर आला सिंध हो। हिन अस्पताल सां लाइट जे मसइले में, सफ़ाई जे मसइले में, दवाउनि जे मसइले में, हर लिहाज़ खां हर जॻह ते नाइंसाफ़ी पई थिए ऐं इहा नाइंसाफ़ी सां जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तां मां चई रहियो आहियां, मां सिटी जो सदर थी करे मां हिनखे चवां भई दाइरो वधायो वेंदो एहतजाज जो। महिरबानी करे वज़ीर आला सिंध ऐं मुराद अली शाह साहब ऐं असांजा आसिफ ज़रदारी साहब ऐं जेके पीपल्स पार्टी गवर्नमेंट सिंध जी आहे उन्हनि खे मां इहा पुरज़ोर अपील कंदुसि त महिरबानी करे हिन अस्पताल खे सुधारियो वञे ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं हिनखे न सुधारियो त असां जेके मौलवी आहियूं सभु रोड ते निकिरंदासीं ऐं निकिरी करे एहतजाज कंदासीं। एहतजाजदार असी काज़ियुनि जा सिविल सोसाइटी जा दोस्त हिन पुरअमन एहतजाज ज़रिए वज़ीर आला सिंध, सिहत वज़ीर तइलीम, वज़ीर सिहत ऐं सेक्रेटरी सिहत खां मुतालबो था कयूं त काज़ियुनि अस्पताल खे तहलके जो दर्जो ॾिनो वियो आहे, पर उनजी एसएनी कान मंज़ूर कई आहे, उहा एसएनी मंज़ूर करे दवाउनि जी खोट पूरी कई वञे, हिते जेकी डॉक्टरनि जी खोट आहे उहा पूरी कई वञे। कैमरामैन गुलाम हैदर सां गॾु सलीम ख़ासकेली, शहीद बेनज़ीर न्यूज़, नवाबशाह।